अस्सलाम वालेकुम नाज़िन, सिंध राउंड अप में भली कार आऊं आहियां रोशनी मेमून। नाज़िन सब खां पहिरीं ख़बर अवां सां शेयर कंदासीं ठट्टो खां, जिते जुंगशाही वेझो पीरसन शख़्स सां औबाश माण्हुनि पारां तज़लील कई वई आहे, जॾहिं त हिसाइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। इंतज़ामिया पारां को बि नोटिस नाहे वरितो वियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी ठट्टे जे इलाइक़े जुंगशाही जे वेझो कोस्तानी इलाइक़े जे हिकु ॻोठ में हिकु पीरसन शख़्स आहे जंहिंजे नाले बाबति पतो पियो आहे त अनवर जोखियो तो सुञाणप थी आहे। ऐं उहो दरवेश पीरसन दरवेश शख़्सियत आहे। उनखे जेके ॻोठ जे ओबाश नौजवाननि एतिरे हद ताईं तंग कयो आहे जो हिरासा कयो आहे। उनखे उन सां तमामु घणी हिरासमेंट कई वई आहे ऐं उनखे हिरासा करे तंग कयो वियो आहे। ॿुधायो वञे तो हिकु राति जे वक़्त में वीडियो भरियल आहे, उहा वायरल कई वई आहे, सोशल मीडिया ते वायरल थी आहे। पर हिन जो मामले जो अञा ताईं इंतज़ामिया नोटिस न आहे वरितो। कोस्तानी इलाइक़े मालमारी जो ॿुधायो वञे तो रहवासी आहे अनवर जोखियो, जेको कंड मकान वारे इलाइक़े में हिकु ॻोठ में तरसियल हो, जिते नौजवाननि खे तंग कयो ऐं तंग कंदे उनखे हिरासमेंट जो निशानो बणायो आहे। जिन छोकरनि खां उहो नौजवाननि खां ओबाश नौजवाननि खां उहो भॼण जी बि कोशिशि कई आहे, पर उनखे ॿाह मां झले, कपिड़नि में झले, ॿीहर हुन सां उनखे हिरास कयो आहे ऐं हुन सां मज़ाक इन हद ताईं कई वई आहे जो हिरासमेंट कयो वियो आहे उनखे। ऐं हू दाऊं कंदे वीडियो अचे थो, पर हुन मामले जो अञा ताईं ठटे जे इंतज़ामिया को बि नोटिस न आहे वरितो। ये कोस्तानी इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ठटे जे सुजान धुरियुनि सियासी समाजी धुरियुनि ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमनि मामले जो नोटिस वठण जी अपील कई आहे इंतज़ामिया खे ऐं घुर कई आहे त हिन मामले जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, छाकाणि जो जेको पीरसन आहे उहो जेको सिफ़त पीरसन आहे जेको ॻोठनि में राइश इख्तियार कंदो रहे थो ऐं मालमारी जे इलाइक़े जो रहवासी ॿुधाए वञे थो, जंहिंसां कंड मकान वारे इलाइक़े में कोस्तान वारे इलाइक़े में हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िन ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। हाणे ज़िक्र कंदासीं नाज़िन बाकराणी